घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर जंहिं घर में इमामुल अंबिया से आरामी आहिनि क़यामत तक इहो हुजरो मुबारक अम्मा आयशा सिद्दीक़ ताहिरा साईं जे हिस्से में आहे। अम्मा साईं जो घर इमामुल अंबिया ज़िंदगी दुनिया वारियूं आख़िरी घड़ियूं इन हुजरे में गुज़ारी अल्लाह सां मुलाक़ात बुरको मटाई वरी अल्लाह खे इहो हुजरो एॾो प्यारो जो वरी इमामुल अंबिया खे अल्लाह से क़यामत ताईं इन हुजरे में रहायो। केरु मञे तॾहिं बि महबूब मोहम्मद करीम इन हुजरे में, केरु न मञे तॾहिं बि इमामुल अंबिया क़यामत ताईं इन हुजरे में। इहो ई हुजरो भागन वारो आहे जो इमामुल अंबिया साईं अम्मा आयशा सिद्दीक़ जे घर में हूंदा, जिब्रील क़ुरान मजीद खणी ईंदो। इहो हुजरो मुबारक, इहो ई हुजरो मुबारक आहे जंहिंजे मथां साओ गुंबद कुबो ठहियल आहे, जंहिंजे करे अल्लाह ताला ॼण त मदीने खे जन्नत बणाए छॾियो आहे। केरु मञे तॾहिं बि हुजरो अम्मा साईं जो इहो हुयो जाते अबू बकर सिद्दीक़ पंहिंजी न्याणी आयशा सिद्दीक़ सां मिलण ऐं पंहिंजी ॼाटे मोहम्मद करीम जी ज़ियारत करण जे लाइ इन हुजरे में ईंदा। इहो ई हुजरो जाते अम्मा फातिमा ज़हरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जन्नत जी राणी उहा पंहिंजे अबे ऐं पंहिंजे अमड़ जी ज़ियारत लाइ इन हुजरे में ईंदी। इहो उहो हुजरो आहे जंहिंमें आख़िर में अबू बकर सिद्दीक़ जे लाइ इन हुजरे जो दरवाज़ो खुलियो, उमर सिंह जे लाइ दरवाज़ो खुलियो। अल्लाह ताला महबूबन करीमन सां उन्हनि ॿिनि साथियुनि खे गॾु आयो। केरु मञे तॾहिं बि सुहिणो अबू बकर उमर मुस्तफ़ा सां रोज़े में, केरु न मञे तॾहिं बि सुहिणो उमर साईं सुहिणो अबू बकर सिद्दीक़ मुस्तफ़ा सां रोज़े में। फ़ैसिलो तोखे करिणो आहे त रोज़े ते रहमत वसंदी या ॿियो कुझु बि हूंदो आहे। अल्लाह ख़ुदा ताला उन्हनि जी शान खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फरमाए। शेर तमामु क़ीमती, थोरो तवजो बोलण तो मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इमामुल अंबिया साईं जो दर मुबारक बि मस्जिद जे सहन में खुलंदो। साईं जन लिखल आहे मस्जिद घर खां ॿाहिरि त मस्जिद में, मस्जिद खां घर ॾे वञनि त घर में, दरवाज़ो विच ते फ़र्क़ु इहो कि मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां अक्सर निहारियो मोहम्मद उहा पाक मस्जिद ऐं मेहराब मिंबर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर मां इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इन घर मां मस्जिद में दाख़िल नबी थियो ऐं मस्जिद मां वापसि बि घर में अची थियो। इहो घर ऐं मस्जिद जुड़ियल इन नमूने इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर इन घर ऐं मस्जिद जे विच में रुगो दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो इन घर में सिद्दीक़ ईंदो बि हूंदो अम्मा आयशा ॾे तकींदो बि हूंदो ऐं ॼाटे नबीअ ॾे अदब सां निहारे संवारींदो हूंदो अबू बकर अंदर संवारींदो हूंदो अबू बकर अंदर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु उहो घर अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिस
ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी अम्मा फातिमा भी हिते ईंदी हूंदी ॾिसी पंहिंजे बाबा खे ख़ुशि थींदी हूंदी मोहम्मद जी शफ़क़त नियाणीअ ते बेहद इन घर के एजाज़ आला मुक़द्दर इन घर के एजाज़ आला मुक़द्दर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे इन घर में जिब्रील ईंदो रहियो आहे सलामी सजण जी भरींदो रहियो आहे अम्मा बीबी साईं जे हूंदे अक्सर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मोहम्मद जे ख़िदमत में थींदो हाज़िर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर मां पर्दो मोहम्मद मटायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर में रब मुस्तफ़ा खे रहायो इन घर ते गुंबद ठहियल आहे साओ इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर इन घर सां जन्नत मदीनो मुनव्वर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर इन घर जो सिद्दीक़ लैदर खुली वियो इन घर जो सिद्दीक़ लैदर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो इन घर जो सिद्दीक़ लैदर खुली वियो इन घर में फारूक खे घर मिली वियो रफ़ीका इन घर जो रुतबो घणो लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर लिखी छा मां सघंदुसि सहाबा जो नौकर मुक़द्दस बणियो घर अम्मा आयशा जो मोहम्मद जे मस्जिद सां गॾु गॾु घर